जीअं त मां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा 7 खां 8 इंटरव्यू ॾेई आहियां पंहिंजे कैरियर में। उन में मां 2 दफ़ा सिंध पब्लिक सर्विस जो CC एग्ज़ाम पास किया, इंजीनियरिंग कैडर जा 2 एग्ज़ाम पास किया, फॉरेस्ट डिपार्टमेंट में 2 एग्ज़ाम पास किया, पुलिस डिपार्टमेंट में 2 एग्ज़ाम पास किया। पर अफ़सोस सां चऊं तो पिया त ज़िंदगी जा 32 साल गुज़रिया पर सिंध पब्लिक सर्विस असांखे जॉब न ॾेई सघी। कमीशन जा एग्ज़ाम बार बार लगातार पास करण के बावजूद भी सिंध पब्लिक सर्विस सिंध जो नौजवान इंसाफ़ न करे सघी आहे। सिर्फ़ पैसनि ते विकिरो करे सीटूं खपाए थी सिंध जो नौजवान खे सिर्फ़ु मायूसी खां सवाइ ॿियो कुझु नथी ॾेई सघे। हिन वक़्तु ॾिसो त डिसंबर जे 2025 में CC 24 एग्ज़ाम कंडक्ट थियो हुयो। उन में 3 महीननि में हिन 8 खां 9 हज़ार छोकिरनि जो 3 महीननि में कापियूं कीअं चेक थियूं एतिरो जल्दी, ऐं उन में कुल हिननि 70 छोकिरो पास कियो आहे। माना सिर्फ़ु राह पोटा ऐं बाजारी ऐं हाले पोटा सिर्फ़ु इहे छोकिरा पास थियनि था। बाक़ाइदा सिंध जा नौजवान काॾे वञनि? असां अपील कयूं था मुराद अली शाह खे, बिलाल भुट्टो ज़रदारी खे ऐं अदी फराल ठाकुर खे, आसिफ ज़रदारी खे त सिंध जे नौजवान सां इंसाफ़ कयो वञे। अगरि तव्हां सिंध जे पढ़े लिखे नौजवान सां इंसाफ़ न कंदव त हू बग़ावत जो शिकार थींदा। हू आख़िर काॾे वेंदा? हिकु जामिया कराची सां आहियां ऐं मास्टर जो शागिर्दु आहियां। तव्हां दोस्तनि सां ॻाल्हाइनि जॾहिं आउं पाण हुते लाइब्रेरी में स्टडी करे दोस्त दाहूं कयूं। पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंध जे नौजवाननि खे मुर्दा लाश में तब्दील करे छॾियो आहे। हिकु तरफ़ KPP आहे, ॿिए तरफ़ पंजाब ऐं वफ़ाक़ी जेका फील्ड पब्लिक सर्विस कमीशन्स बि आहिनि। पर कीअं दोस्त ॻाल्हि की मुराद अली शाह जो वॾे वॾो जेको ख़रीदार आहे, जेको हुनजो नौकर आहे सलीम बेजारी, जेको ॿोलियूं थो लॻाए ऐं सिंधी नौजवाननि जे मुस्तक़बिल खे दावा ते लॻाए 4-4 करोड़नि रुपयनि ते लेक्चरशिप जेका आम तौर ते ॾिनी पई वञे 60 खां 70 लख हुनजो रेट आहे। ऐं CC में जेके नौजवान दोस्त जेके 6 साल माना महिनत करे अखियुनि जो नूर निचोए ॾींहुं राति हिकु करे ऐं कामयाबी सां क्वालीफाई कनि था, उहे माना न उन्हनि जी रिज़ल्ट आहे, न उनजो नालो थो अचे। इंसाफ़ आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ा मामला थिया त सिंध जो नौजवान रोडनि ते बि हूंदो। ऐं तव्हां ॾिसो था हिन वक़्तु सिंध जे अंदरि बुख बदहाली अकरबा परवरी जा मामला बि हली रहिया आहिनि। ऐं इन सॼी सूरत हाल सॼे सिस्टम जो ज़िम्मेवार हिकु मुराद अली शाह CM सिंध आहे, जेको पाण खे नायक फिल्म जो अनिल कपूर सम्झंदो आहे। उनखां पोइ मैडम फरियाल आहे, जेका पंहिंजी सियासत चिमकाइण जे लाइ हिन वक़्तु सिंध जे पट्टे वाली जेकी जॉब्स आहिनि ओवरऑल सॼी सिंध में, त पट्टे वाली जॉब जे लाइ 12 खां 14 लख रुपया हलिया आहिनि। ऐं उहो ई अशराफिया ख़ानदान जेके स्कूल जेको पंहिंजो नौकरियूं विकिरो थो करे। बाक़ी इहे जेको असां सभई जेके दोस्त आहियूं जेके लाइब्रेरी में ॾींहुं राति हिकु था कयूं, उहे काॾे वञनि?